हाँ न 20 रुपए भगवत गीता थी अचे घणनि ॼणनि पढ़ी आहे ॿुधायो हथ मथे कयो ईमानदारीअ सां 20 रुपए जी गीता ईंदी आहे ॾिसो ये असांजी सिंधी समाज अथव घणा माताऊं असांजूं 4 ॼणनि 6 ॼणनि 6 ॼणनि 7 8 ॼणनि गीता पढ़ी आहे पोइ ते 2 4 12 15 16 ॿुधायो 400 माण्हुनि में अगरि 16 माण्हुनि गीता पढ़ी आहे त असांजे लाइ केॾी लॼ जी ॻाल्हि आहे दुख जी ॻाल्हि आहे असांजी सिंधी समाज काॾे थी वञे रोज 3 घंटा असां इंस्टाग्राम हलायूं था व्हाट्सएप हलायूं था फेसबुक हलायूं था उन में भी गीता ॿुधी था सघो हाँ उन में भी तो उपयोग करे था सघो गीता जो असांजे बाबा भगत राम चक्कर भाटा यूट्यूब में सिंधीअ में गीता अथव सिंधीअ में पूरी भागवत अथव सिंधीअ में पूरी हिकु चौपई ऐं दोहो जी पूरी रामायण हिन महिल हलेव थी भरियल अथव हा उपनिषद वेद शास्त्र गीता गुरु ग्रंथ साहिब गुरबाणी सब मिठी अबाणी सिंधी भाषा में अथव उनजो लाभ वठो न भाई मां ईअं नथो चवां धंधो न कयो वापार न कयो घर जो कमकार न कयो 24 कलाक जंहिं भगवान असांखे कीड़े मकोड़े मो जीव जंतु मो निकृष्ट जीवन मो गंदे गंदे जोड़न मो छाटे करे असांखे भगवान एडो सुंदर पाण जेड़ो रूप ॾिनो आहे श्री कृष्ण जेड़ो रूप राम जेड़ो रूप सीता माता जेड़ो रूप त असां उन लाइ 2 कलाक भी न कढूं ॿुधायो चौथो हिस्सो तो कढणु खपे 6 घंटा 24 घंटनि में गृहस्थी माण्हुनि खे त कुछ समय कढो रोज 5 श्लोक पढ़ो 5 अध्याय न पढ़ो 5 मिनट पढ़ो 2 मिनट पढ़ो अरे हिकु श्लोक भी रोज पढ़ो 700 श्लोक थींदा आहिनि 1.5 साल में गीता पढ़ी वठो था